नाज़रीन पाणी मौजूद आहियूं आरई जो सो टेल जो सो इलाइक़ो है ते सुल्तानी वाजो जो सो पुछड़ वो जो सो टेल एंड सा उहा हिते थिए थी नसीर जो नसीर डाउन जो माइनर है वो भी हिते सो अची सो ख़त्म थिए थो ऐं हिन खां हेठि जेको आहे सो इलाही सारा ॻोठ आहिनि उन्हनि खे पीअण जो पाणी आहे उहो बि सो मुयसर कोन्हे अॼु तमामु घणनि ॻोठाणनि जा जेके माण्हू आहिनि उन सो झुॾो टंडो बागो जो रोड आहे उन ते धरणो हणी ताईं मुंहिंजे साम्हूं ॾिसी सघो था कैमरामैन तव्हांखे ॾेखारे पियो सो धरणो हणी रोड जेको आहे झुॾो टंडो बागो जो रोड आहे उनखे बंदि करे छॾियो आहे माण्हू सुबुह खां वठी जेको आहे सो हिन सख़्तु गर्मी काड़े ततल उस में जेको आहे सो रोड ते वेठल आहिनि पाण अचो त मुख़्तसरनि जेके हिते माण्हू वेठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था जेको अॼु हिननि धरणो हयो आहे उहो उनजा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जा जेके मुतालबा कहिड़ा आहिनि सही असीं आरई रेगुलेटर जा आबादगार आहियूं ऐं उन ते जेको सो सुल्तानी डाउन नसीर डाउन ऐं ॾाढा जा मौजूदु ज़मीनदार मौजूदु आहियूं असांखे जेको पाणी आहे उहो असांजे मथे वेकिरो कयो वियो आहे असांखे पाणी असांजो हक़ ॾिनो वञे अॼु बि मौजूदु साम्हूं आहे साईं हाणे पाणी किथां पुॼंदो मुंहिंजा भाउ पाणी त मथे वॾा माण्हू पियो वञे न असां ग़रीब किथे ख़तमु थी विया आहियूं पुछड़ी में ही काढ़े ज़िले में वेठा आहियूं फर्श ते मुंहिंजा बाबा असां 7 महीननि जूं ॿकरियूं फर नंढड़ा उहे रंभनि पिया उहे असां विकिणी असां पंहिंजी ज़मीननि ते ख़र्च कया आहिनि ऐं उहे सभु असांजा ख़र्च नाजाइज़ थी विया सुकी सड़ी वियासीं पर असां हिते रोड ते वेठा हूंदासीं फ़िलहाल हिते नथा अचनि महीनो नथा अचनि महीने ते वेठा हूंदासीं पोइ नटक ते वेंदासीं पाणी जी सूरत हाल जेका आहे उहा छा हुई हाणे जेका पाणी जी सूरत हाल साईं असां जीअं हिते ज़िंदगी पूरी में जाया अपना आहियूं असांजा अब्बा ॾाॾा बि जेके हुआ पीपी खे वोट ॾेई ख़तमु थी विया आहिनि हुन खां पोइ असां जेको नौजवान तबका आहियूं पीपी खे वोट ॾिना आहिनि अॼु ताईं असांजो पाणी बि पीपी वारनि ख़ुदि बंदि करे वेठा आहिनि ठीकु आहे न असां वटि वेचण जे लाइ पाणी न आहे असीं धरणो कोन छॾींदासीं जेसो असांजो मसइलो हल न थींदो अगरि 5 ॾींहं थींदो 8 ॾींहं थींदो हिते वेठा हूंदासीं हिते न हल थियो त असीं अॻिते बि वेंदासीं सुल्तानी वाह जो पाणी सखर फिरा जी कमान में हिन वक़्तु वहे पियो तव्हां हलो था तव्हांखे हली ॾेखारियां त इहे एतिरियूं नाजाइज़ियूं हुअण जे बावजूदि आरई रेगुलेटर ते पाणी पहुची नथो सघे ऐं कंहिं बि क़िस्म जी उमेदु न आहे त आरई रेगुलेटर ते पाणी पहुचे सवाइ बरसाति जे उहो त आहे एरीगेशन जो निज़ाम एरीगेशन असांजो न हिन ते तव्हां शाम जो या अॼु बि वाह जो कप वठी रवाना थियो तव्हांखे एरीगेशन जो को बि माण्हू वाह ते नज़र न ईंदो ऐं शाम जे टाइम ते जेके वाह ते आहिनि से माण्हू लिफ्टूं हलाईंदा आहिनि शाम जो लिफ्टूं खणी अचनि था उहे हलाए वरी सुबुह जो लिफ्टूं खणी वञनि था उन लिफ्टनि जे करे बि पाणी आरई रेगुलेटर ते नथो पहुचे हींअर हलो सभु वाटर कोर्स टुटी आहे जेकॾहिं टोड़ाइणा वाटर कोर्स आहे त पोइ ठाहिया छो जाइज़ हक़ आहे तव्हां सां मां गॾु आहियां सुभाणे मसइलो पाणी हल न थियो मां तव्हां सां पाण खणे असां इहो पाणी सुभाणे साॻी सुभाणे तव्हांजे चेयरमैन सां ॻाल्हायो आहे अॼु जेके मथे चोरी कनि था न या जेके तव्हांजा हक़ खपाइनि था तव्हांजा हक़ खाइनि था मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो उन्हनि खे अॼु चोरी जा उहे वाटर मां डहिराईंदुसि पाण बि हुन सां एस डी वारनि सां इरीगेशन वारनि सां ऐं जिते जिते तव्हांजो पाणी आहे तव्हांजो त फुल टेल ते पाणी पहुचाए तव्हां जहिड़ा नेक ऐं मौजूदु शख़्स असांजी मदद कनि न हीअ हाल असांजो कोन थिए मां तव्हां अलाह मदद करण वारो मां इंशाल्लाह मसइलो हल थींदो मां हुननि सां 2 ॾींहंनि जो कोन वाइदो करे हुननि खे चयो बसि शाम ताईं मूंखे मसइलो हल कराइजो हे आबादगार रोड ते मुश्ताक अलगारी सां बि ॻाल्हायो तलहार वारो जेको असलम कुरैशी SDO सभिनी सां ॻाल्हायो सभिनी ज़िमो कयो आहे बल्कि शाम जो चेयरमैन चयो मां सर केतिरे क़दुरु तव्हांजो जेको इरीगेशन डिपार्टमेंट सां केतिरे ॻाल्हियूं जो चेयरमैन सीडा सां बि थी आहे ॻाल्हि ॿोल ऐं असांजो इरीगेशन SDO आहे हितां जो जेको लोकल आहिनि इरीगेशन अथॉरिटी सभिनी असांखे यकीन ॾियारियो आहे त पाणी असां हिनखे इनशाला पहुचाए ॾींदासीं टेल ताईं ऐं जेके मथे कनि था पिया के गैर क़ानूनी कम उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदा राइट हक़ आहे पाणी आबादगार जो हक़ आहे बिल्कुलु हा बिल्कुलु सही असां हिननि सां गॾु आहियूं इनशाला आबादगारनि सां गॾु आहियूं 6 में असांजो हक़ आहे हीअ 7 महीने में असांखे पीअण जो असांजो फसल तबाह थी हाणे मरी वियासीं जे असांखे सीज़न में नथो मिले त असांजो हक़ 6 महीने जो पाणी आहे 12 महीननि जो आहे ई कोन जेको असांखे 6 महीने जो छो नथो मिले मिलंदो वठी था ॾियूं ख़तमु कराए थो वञे तव्हांजो मोकुर छा आहे SHO साहब आयो आहे चांजो साहब इन जी कोशिश कई आहे ऐं असां वटि इरीगेशन जो को बि कोन आयो आहे अमलदार हीअ आयो आहे हीअ चवे थो असां तव्हांखे शाम ताईं अॼु राति ताईं पाणी करे ॾींदासीं असां उनजे करे
मुतफ़िक़ आहियूं असां बस मुतमिन असां इरिगेशन वारो त को अचे ई कोन थो इरिगेशन वारा त मां ॻाल्हाए आयो आहियां हो हींअर कोर्ट में बीठा चेयरमैन ऐं हो पंहिंजो उहे अचनि ई कोन था साईं उहे अचनि ई कोन था उहे छो त अॻु में कूड़ा आहिनि उन इरिगेशन जे सॼे अमले सां ॻाल्हायो आहे ऐं शाम ताईं असांखे पाणी करे था ॾियनि इनशाला शाम ताईं पाणी थी वेंदो ॿी सूरत में असीं सुबुह जो वरी हिते धरणो हणंदासीं नाज़रीन तव्हां जेको आहे सो थोरी देरि में जेको आहे सो SHO ॾेई बशीर अहमद चांडियो साहिब जिन खे उहो पहुता आहिनि ऐं जेके असां मुख़्तलिफ़ जेके रोड हुआ उहे जेके खोलराया विया आहिनि उन खां पोइ जेको SHO साहिब जो चवणु आहे त मूं जेको सो हाइफा जेका अथॉरिटी आहे इरिगेशन जी उन सां ॻाल्हायो आहे हू कोर्ट में मौजूदु आहिनि शाम ताईं जेको सो आरहां रेगुलेटर ते पाणी जेको मामिलो आहे उहो हर हाल में जेको आहे सो हल कयो वेंदो मथे जेके अनलीगल पाइप्स आहिनि जेके मोगा टुटल आहिनि उन्हनि ते उन्हनि ख़िलाफ़ जेका असां कानूनी कार्रवाई कई वेंदी इरिगेशन डिपार्टमेंट सां गॾिजी लेकिन हिते जा जेका माण्हू उन्हनि जो चवणु आहे अगरि ईंदड़ राति में असांजो मसइलो हल न थियो त SHO साहिब सां गॾिजी करे असां टंडो बागो जुडो रोड ते वरी धरणो हणंदासीं हिन ततलुस में सुभाणे ताईं जेको असां वेठल रहंदासीं ऐं एसी ताईं वेठल रहंदासीं जेसीं ताईं असांजो जेको जाइज़ मसइलो जेको हल न थींदो ऐं ॿिए पासे आबादगारनि जे धरणे खां पोइ नोटिस वठंदे चेयरमैन लेफ्ट बैंक बदीन कबूल मोहम्मद खटियाण सुल्तानी वाजो विज़िट कंदे गैर क़ानूनी वाटर कोर्सन ऐं पाणी चोरनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणंदे पुलिस फोर्स सां गॾिजी सुल्तानी वाह ते ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे शाहनवाज़ अमली सां गॾु मुर्सा शाम अवां जो आवाज़ ॾेई